अच्छा हाणे ॾिसो साॻा ॿ पोलिनोमियल मां खया आहिनि। हाणे छो जो करे कट चयल आहे, मिसाल था वठूं, असांखे चयल आहे कट करियो, त असां छा कंदासीं, हिन खे हिकिड़ी ॾिंगी में हिन खे ॿी ॾिंगी में विच में छा रखंदासीं, माइनस। हाणे ठीकु आहे, हे हिन जे अॻियां त ॿाहिरों कुझु आहे ई न जेको थिए सो हे सेम बची वेंदो, 6a² b + 3ab²। ॾिसो सेम। हाणे सिर्फ़ु अंदरि निशानी ज़रूरत थींदी, सिंपल इज़ दैट। ॾिसो हिन जे अॻियां कुझु न आहे, माना 4a² b हिकिड़ो अलॻि जेको आहे सो पोलिनोमियल आहे, प्लस इंटू माइनस, हे माइनस 4a² b सेम अची वेंदो। सिर्फ़ु निशानी ज़रूरत थींदी। वरी हे निशानी हिन सां बि ज़रूरत थींदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾिंगी आयल आहे न, ॾिंगी न हुजे त सिर्फ़ु हिन सां ज़रूरत कयूं। ॾिंगी जो मतिलबु आहे हाणे हर अंदरि जेतिरियूं रक़म हूंदियूं, हिते ॿ रक़म आहिनि, टे हुजे त टिनि सां ज़रूरत थी आहे, प्लस इंटू माइनस, सॉरी माइनस इंटू माइनस प्लस साॻियूं निशानियूं ज़रूरत थी वियूं, जोड़ अची वेंदी 3ab²। हाणे जॾहिं ॾिंगियुनि खां ॿाहिरि अची विया, असां हिकु जहिड़ा ॻोल्हींदा त असांखे ख़बर आहे 3ab² 3ab² इहे आहिनि हिकु जहिड़ा, ॾिसंदासीं त ॿई प्लस जा आहिनि, सो हे ॿई पाण में थी वेंदा एड, छा थी वेंदो 6ab²। हिननि ते असां गौर कंदासीं त हिननि जो बेस त साॻियो आहे, इन करे हिन जी जोड़ कट थी सघे थी, पर कट थींदी छाजे करे, हे प्लस जो आहे माइनस जो, मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि। सो 6 मां जॾहिं 2 वेंदा त बाक़ी छा बचंदो, प्लस जो 2a² b बचंदो। आई होप तव्हांखे हे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो। अॻियां ॾिसो प्लस वारा हुया हे ॿई, त हे ॿई जोड़ थी विया, छो जो बेस a², ॾिसो a जे मथां स्क्वायर b ख़ाली, हिते बि a जे मथां स्क्वायर b ख़ाली। हाणे निशानी बि हिकु जहिड़ी आहिनि, सो 4 ऐं 6 10 थी वियो। हाणे छो जो करे निशानी ॿी हुई, हे माइनस जो हुयो, इन करे हिन मां कट थी वियो, बाक़ी 2a² b बचो। हे तव्हांजो छा आहे आंसर। हे इन करे जोड़ नथा कयूं जो ॾिसो हे ॿिया आहिनि, हिन में b जे मथां स्क्वायर आहे, हिन में a जे मथां स्क्वायर आहे, b ख़ाली आहे, सो हिकु जहिड़ा न आहिनि, त अलजेब्रा में ऑलरेडी हे पढ़ी आया आहियो, हिननि जी जोड़ न थींदी। हाणे चवंदा पिया उमूदी तरीक़े सां कीअं थींदो, त हाणे छा कबो आहे, मथां पहिरियों दर्जो रखिबो आहे, जंहिं मां रखियो आहे हेठों ॿियो दर्जो। हाणे छो करे कट चयल आहे न, कट में सिंपल हे जेको आहे, हूंदे कॾहिं तव्हांखे चयल न हुजे न, त हिन खां हे तरीक़ो आसान अथव, तव्हां हे कंदा कयो, हिकु हेठों दर्जो रखी हेठे जूं निशानियूं चेंज करे वेंदो, हिन जे अॻियां कुझु न आहे, माना हे प्लस जो आहे न, हिन खे तव्हां चेंज करे माइनस करे वेंदो। हे 3a² b प्लस जो हुयो, हिन खे छा करे छॾंदो, माइनस करे छॾंदो। हे त मां मथां लिखियो हुयो, तव्हांखे छा करिणो हूंदो आहे, माइनस हुजे न, हेठों तव्हां प्लस ॾेई छॾंदा, ठीकु आहे। हाणे कटे सटे हे प्लस जो आहे, ठीकु आहे। हाणे छा थींदो, ॾिसो हे बि प्लस जो 3ab², हे बि प्लस जो, ॿई मिलाए करे घणा थी वेंदा, प्लस जा 6ab² थी वेंदा। हिननि में अचो साॻियो कमु थींदो, छो जो बेस ऐं पावर ॾिसो सेम आहे न, सो 6 मां प्लस जा 6 ऐं माइनस जा 4 कटिजी वेंदा, बाक़ी छा बचंदा 2a² b। ॾिसो सेम आयो आहे जवाबु, हे तव्हांजो छा आहे आंसर आहे। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल तव्हांखे हीअं चयल हुजे 2x + 3y - 4z, ठीकु आहे, चयल हुजे मां x - 2y + 2z खे कट करियो। हाणे छा चयल आहे, हिन मां हिन खे कट कयो, जंहिं मुंहिंजो जेको चयल हुजे हिन मां हिन खे, कंहिं मां हिन मां, त इहो असां मथां रखंदासीं, यानी हिन मतिलबु आहे 2x + 3y - 4z मथां रखंदासीं। हे दर्जो छो चयल आहे, हिन मां हे कट कयो, जीअं चयल हुजे 6 मां 3 कट कयो, त 6 - 3 कंदासीं, ठीकु आहे। अच्छा हाणे हे मथां रखियोसीं, हे हिन जे हेठों रखंदासीं, कीअं थी वेंदो x - 2y ऐं प्लस जो 2z। हाणे छो जो करे चयल आहे कट कयो, त असां सिंपली छा कंदासीं, हिननि सभिनी जी निशानी बदिलाईंदासीं, हिन जे अॻियां कुझु न आहे, माना प्लस आहे माइनस जो थी वेंदो, हे माइनस जो आहे छा जो थी वेंदो, प्लस जो, ऐं हे प्लस जो आहे छा जो थी वेंदो, माइनस जो। निशानी ड्राई बि न आहे, हेठों लिखबी आहे। हाणे हिन मतिलबु आहे हेठों निशानी लिखियलु आहे, माना हाणे माइनस, त मां थोरी देरि जे लाइ तव्हांखे सम्झाइण जे लाइ, ॼणो माइनस आहे ई न, हिते ॼणो सम्झो त प्लस आहे ई न। हाणे सिंपली जोड़ कट कंदो, साॻियूं निशानियूं हूंदियूं त मिलाईंदो, मुख़्तलिफ़ निशानियूं हूंदियूं कट कंदो। हिन जे अॻियां कुझु न आहे, माना प्लस आहे, हिन मतिलबु आहे 2x मां 1x कट थींदो, हिन अॻियां कुझु न आहे, माना 1 आहे, त अलजेब्रा में पढ़ी आयो। सो कटे सटे 2x मां 1x कट थींदो, x बची वेंदो, छा जो प्लस जो, छो जो वॾो अंग प्लस जो आहे। हिते अचो, हाणे ॿई पहिरियों माइनस जो, हाणे निशानी चेंज कयासीं, ॿई प्लस जा थी विया। हाणे छो जो करे ॿई प्लस जा थी विया, हिननि खे जोड़ कंदासीं, प्लस जा 5y थी वेंदा। हिन में अचो ॾिसो ॿई माइनस जा आहिनि, मुख़्तलिफ़ निशानियूं थियनि, जोड़ कट थियनि। हाणे छो जो करे हिकिड़ा माइनस जा 4z अॻु में ई पिया, वरी माइनस जा 2z ॿिया अची विया, सो माइनस जा 6z थी वेंदा। जीअं मिसाल आहे माइनस जा 4 हुजनि ऐं माइनस जा 2 हुजनि, तव्हां मिलाए सिलाए छा रखंदा -6। सो हिते बि उहो ई कमु आहे, सिर्फ़ु कोएफिशिएंट जोड़ कट कबा आहिनि न, माइनस जा 4 हिकिड़ा ऐं माइनस जा ॿिया, कटे सटे माइनस जा 6z थी वेंदा। हे तव्हांजो छा आहे आंसर आहे। आई होप तव्हांखे पोलिनोमियल जी जोड़ ऐं कट सम्झ में अची वई हूंदी। अञा न त हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल कयां थो, उनखां पोइ तव्हांखे प्रैक्टिस क्वेश्चन जी पिक्चर कढी मोकिलींदुमि, तव्हां उन्हनि खे सॉल्व कंदव।